हैदराबाद मां मूंखे ख़बर ॾियूं हुसड़ी लॻ अकरम वाह मां अणॼातल शख़्स जो लाश मिलियो आहे। अहम ख़बर अव्हांखे ॾियूं पिया। ॻोठ फुलन खान बालादी वटां लाश वाह में लुढ़ंदो ॾिसी ॻोठाणनि पुलिस खे इतलाह ॾिनो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश वाह मां कढाए वरितो आहे। अहम ख़बर आहे हैदराबाद मां हुसड़ी लॻ अकरम वाह मां अणॼातल शख़्स जो लाश ठाहियो। ॻोठ फुलन खान बालादी वटां लाश वाह में लुढ़ंदो ॾिसी ॻोठाणनि पुलिस खे इतलाह ॾिनो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश वाह मां कढाए वरितो। हैदराबाद मां मूंखे ख़बर ॾियूं पिया हुसड़ी लॻ अकरम वाह मां अणॼातल शख़्स जो लाश ठाहियो आहे। राब्तो कयो आहे हैदराबाद में सीनियर रिपोर्टर इरफान बुगिया सां। इरफान आगाह कजो, हुसड़ी लॻ अकरम वाह मां लाश मिलियो आहे, लाश जी सुञाणप थी सघी आहे? जी बिल्कुल, हैदराबाद लॻ अकरम वाह मां हिकु अणॼातल शख़्स जो लाश ठाहियो आहे। इतलान मूजिब हैदराबाद लॻ ॻोठ फुलन खान बालादी जे रहवासियुनि खे अकरम वाह में हिकु लाश लुढ़ंदे नज़र आयो, जंहिंजो इतलाह उन्हनि पुलिस खे ॾिनो। पुलिस पहुचण बैदि लाश खे वाह मां कढियो वियो ऐं लाश खे क़ानूनी कार्रवाई लाइ सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पर हेसि ताईं लाश जी सुञाणप नाहे थी सघी त उहो केरु हो ऐं संदसि मौत कीअं वाक़िअ थियो। जी ठीकु आहे, वञ महिरबानी इरफान तफ़सील खां आगाह करण जे लाइ।